जैसी जियारी तैसी हादी रख हिफ्ज़ में मुहताजी मखलूक जी शल कादिर मकारी अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेल न विसारी पुरकश प्यारी भरे जाम जन्नत जो। फर्स्ट ऑफ ऑल द क्वेश्चन इज़ व्हाट इज़ लैंग्वेज। ॿोली छा आहे? ॿोली तहज़ीब, सकाफ़त, तारीख़ ऐं तमदन जो उहो रोड मैप आहे जेका असांखे ॿुधाईंदी आहे त हीअ क़ौम किथां आई आहे ऐं केॾांहुं पई वञे। इहो सॼो रोड मैप असांखे ॿोली जे ज़रिए ई मालूम थी सघंदो आहे। ॿोली जा क़िस्म आहिनि, ॿोली जा इलाही वॾा माहिर वेठा आहिनि। मैडम फहमीदा हुसैन वेठी आहे, डॉक्टर गफ़ूर साहब वेठो आहे, मांझी साहब ऐं ॿिया वॾा ॿोलीदान हिते मौजूदु आहिनि। ॿोली जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि जेके आम तौर ते असांखे पढ़ाया वञनि था या आम तौर ते लिंग्विस्ट जा जेके बि शागिर्द आहिनि, उस्ताद आहिनि, उन्हनि जे ज़हन में आहे त ॿोली जा जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। इतलाती ॿोली आहे जेका आम तौर ते ख़बरुनि में इस्तेमालु थींदी आहे। मंतकी ॿोली आम तौर ते दलील सां गॾु जेका ॿोली अचे उनखे मंतकी ॿोली चइबो आहे। तहक़ीक़ी ॿोली जेका घणो करे थीसिस में इस्तेमालु थींदी आहे, रिसर्च थीसिस या रिसर्च पेपर्स में इस्तेमालु थींदी आहे। ऐं तनक़ीदी ॿोली में लॉजिक सां गॾु हवालो बि हूंदो आहे। बयानी ॿोली आम तौर ते आम टेक्स्ट जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। ऐं उनखां अलावा जमालियाती ॿोली उहा ॿोली हूंदी आहे जेका शाइरी में इस्तेमालु थींदी आहे। ऐं अॼु जो पंहिंजो उनवान बि शाह लतीफ़ जी जमालियाती ॿोली ई आहे। ऐं शाह लतीफ़ जी ॿोली जमालियाती त आहे ई, पर बुनियादी तौर ते ऐं चवां थो त सिंधी ॿोली जमालियाती ॿोली आहे। शाह साईं त उन मां चूंड कई आहे। शाह साईं त सिंधी ॿोली मां लफ़्ज़ चूंडिया आहिनि। बुनियादी तौर ते सिंधी ॿोली इट सेल्फ इज़ अ ब्यूटीफुल लैंग्वेज। असां जॾहिं दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि लाइ ॾिसूं था त असांखे इटालियन ऐं कुझु ॿियूं ॿोलियूं अहिड़ियूं मिलनि थियूं जिन में फोनेटिक रिधम मौजूदु आहे। ऐं उहा ॿोली जंहिंमें फोनेटिक रिधम मौजूदु हूंदो आहे उहा इंतिहाई ख़ूबसूरत ॿोली सॾिबी वेंदी आहे। ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि, ख़ुदि असांजूं कुझु मक़ामी ॿोलियूं आहिनि, उन्हनि में उहो फोनेटिक रिधम मौजूदु कोन्हे को। माना नेचुरली उहे जेको आहे सो ॿोलियूं फोनेटिक रिधम सां उहे ख़ूबसूरत ॿोलियूं न आहिनि। पर सिंधी छाकाणि त फोनेटिक रिधम रखे थी, इन जे करे ही नेचुरली ॿोली ख़ूबसूरत आहे। लतीफ़ साईं उन ॿोली मां लफ़्ज़नि जी चूंड कई आहे। लतीफ़ साईं लफ़्ज़नि जी तरतीब ॾिनी आहे। ऐं उर्दू जे कंहिं शाइर चयो त अंदाज़ बयां बात बदलता है वगरना दुनिया में कोई बात नई बात नहीं है। दुनिया में कुझु बि नओं कोन्हे को, अंदाज़ बयां जी तरतीब ई आहे जेका शइ खे नओं करे थी। कंहिं अंग्रेज़ जो चवणु आहे त लैंग्वेज इज़ यूनिवर्सल होर, इट्स द राइटर हू मेक्स इट विर्जिन। उहो राइटर ई आहे जेको ॿोली खे अणछुयो थो ठाहे, न त ॿोली त जग जे इस्तेमाल में आहे। हर को ॿोली इस्तेमालु करे थो। लतीफ़ साईं खां अॻे ॿोली इस्तेमाल में हुई, उनखां पोइ बि इस्तेमाल में आहे। पर हिन शख़्स जेका पंहिंजी शाइरी में जंहिं तरीक़े सां ॿोली खे ब्यूटीफाई कयो आहे, जेके हिन तरतीब खे सुहिणो कयो आहे, उहो मैचलेस आहे। हूअं असांजी समूरी ॿोली ख़ूबसूरत आहे। उन में हीर जो तसवुरु आहे, उन में वणनि जो, गुलनि जो, छपर जो, छमर जो, पोपटनि जो, पखियुनि जो जेको तसवुरु आहे, डंडुनि, ढोरनि, पाणी, आबशार जो जेको तसवुरु आहे। असां जॾहिं बि लतीफ़ साईं जो सारंग पढ़ूं था, असांखे ईअं थो लॻे ॼण असां मींहं में पुसूं था पिया। असां जॾहिं बि ससुई जो पंधु पढ़ूं था त असांखे ईअं थो लॻे ॼण त इहो डूंगर, इहे ॾाखड़ा, इहे असांजे पेरनि जे साम्हूं ई आहिनि। त इहो सॼो मांडराण जेको मचाए थो, इहा तरतीब आहे ॿोली जी, जेका तरतीब लतीफ़ साईं जोड़ी आहे। ऐं लतीफ़ साईं असांखे सुहिणो करे, उन तरतीब खे सुहिणो करे असांजे साम्हूं पेश कयो आहे। पोएटिक डिवाइसिस आहिनि कुझु जिन जे जेको आहे सो इस्तेमाल सां ॿोली में वधीक सूंहं अचे थी। लतीफ़ साईं जेके पोएटिक डिवाइसिस इस्तेमालु कया आहिनि, तशबीह जेकॾहिं असां ॾिसूं त हूअं त जेके पोएटिक डिवाइसिस आहिनि, मूं जॾहिं कमु कयो त मूंखे लॻो त हिकु पोएटिक डिवाइस ते लतीफ़ साईं जे रिसाले मां PhD थी सघे थी, ऑन इवन अ सिंगल पोएटिक डिवाइस। एतिरो ही घण रुखो रिसालो आहे, एतिरी शाइरी घण रुखी आहे जो हिकु पोएटिक डिवाइस ते वॾो तमामु वॾो कमु थी सघे थो। जीअं तशबीह आहे, ककर मंझि कपार जुड़ नेणा न लहे, जहिड़ा मुंहिंजा सिपरी तहिड़ा मेघ मल्हार, जहिड़ा मुंहिंजा सिपरी तहिड़ा मेघ मल्हार, खण अखियूं खिल यार त वञनि सूर संधा कयो। जेकॾहिं असां सिमली खे ॾिसूं, तशबीह खे ॾिसूं त केॾी ख़ूबसूरत आहे। उनखां अलावा वरी उनजी मानवी जहान न ॾिसंदासीं त उहो अञा वधीक ख़ूबसूरत आहे। कातिब लिखे जीअं लाड़ियो लाम अलिफ़ सी, असां सजण तीअं रहियो आहे रूह में जीअं ऐं तीअं, कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जी जड़े सुपेरियां सोघो कयो। लाहियां जे न चितां अला उन में विसरां, इस्तारो, लाहियां जे न चितां अला उन में विसरां, मढ़ियो मंझारां जी मुंहिंजो जिनसी,
ऐं अखियुनि खे आहिनि वॾा वझ विढ़ण जा। अखियूं विढ़नि थियूं इस्तारो आहे। अखियुनि खे आहिनि वॾा वझ विढ़ण जा, उभियूं मुंडरे मामरो। घणनि मंडरे लिखियो आहे, मंडरे न मुंडरे मामरो। जॾहिं मुक़ाबिलो थींदो आहे त मुंडरो मिलाइबो आहे। उभियूं मुंडरे मामरो झेड़ो न लाहीन, जीअं से ककर उभ में तीअं आग में आहिनि, झुड़फुड़ न लाहीन वसन सावण मींहं जीअं। आख़िरी में तशबीह ऐं अॻियो सॼो इस्तारे जो जहान आहे। अच्छा, उन खां पोइ पर्सोनिफिकेशन, ख़ुदि पर्सोनिफिकेशन पोइटिक डिवाइस आहे, जंहिंमें बेजान शयुनि खे ख़ासि तौर ते जानदार करे इन पर्सन करे पेश कयो वेंदो आहे ऐं शाइर उन्हनि सां गुफ़्तगू कंदो आहे। आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए, डूंगर मुसी रो कढी पार पुन्हूअ जा, कीजो कढिया पार ॾुखिए डूंगर पाण में, सुणी सा तव्हां मिरूं पिया मामरे। लतीफ़ साईं पर्सोनिफिकेशन जी हिकिड़ी अलॻि दुनिया क़ाइमु कई आहे। कॾहिं हू टक रखे, कॾहिं छप रखे, कॾहिं छम रखे, कॾहिं मिरुनि खे, इवन इज़राइल खे पर्सोनिफिकेशन करे पेश कयो आहे लतीफ़ साईं। त पर्सोनिफिकेशन जो हिकिड़ो अलॻि जहान आहे जेको लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में इस्तेमालु कयो आहे। ऐं अचूं था अलामत निगारी ते, साईं सदाए साहिब जी पूरी थीसिस आहे अलामत निगारी जे हवाले सां। ऐं लतीफ़ साईं चयो त नओं नींहुं लॻोसि राति रमंदे ढोलसी, नओं नींहुं लॻोसि राति रमंदे ढोलसी, सो सींगार थियोसि सुबाह विच सरतीअ। उहो नींहुं सींगार थी करे हुनजे साम्हूं सुबुह जे सरतियुनि जे साम्हूं थी आयो आहे। तजनी से हर्फ़ी अलॻि जहान आहे, तज़ाद कंट्रास्ट। अमीन सवेरे हिकिड़ो शेर पढ़ियो लतीफ़ साईं जो, बिल्कुलु इहो कंट्रास्ट जो बहितरीनु मिसाल आहे। तहक़ीक़ जी भरी तूं मथे रीह खणींज, तहक़ीक़ जी भरी खणी मथे ते, पर मथो कोन्हे को, मथे रीह खणेज। जा हाज हथनि री न थिए सा ठूठियो थी करेज, जेका शइ हथनि खां सवाइ मुमकिन कान्हे का, उहा ठूठियुनि सां करे ॾेखार। ऐं जदीद टेक्नोलॉजी, जदीद जेका रिसर्च आहे, ख़ासि तौर ते डॉक्टर सिकंदर मुग़ल जी जेका थीसिस आई आहे, जेको हुन नैरेटिव ॾिनो आहे पंहिंजो, उन में हू ॿुधाए थो त इंसान जी सभ खां जेका वॾी जेका दिमाग़ खां पोइ जेकॾहिं हुन वटि को वॾो उज़्व आहे जंहिं हुनखे कमु करणु सेखारियो, उहो आङूठो आहे। जेकॾहिं इहो आङूठो न हुजे सां थी एतिरा कम न करे सघे हा। त लतीफ़ साईं थो चए, जा हाज हथनि री न थिए, जेको हथनि खां सवाइ कमु मुमकिन कोन्हे, उहो ठूठियो थी करे, हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज, अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो। अंधो थी पसण ऐं ॿोड़ो थी ॿुधणु, इहो कंट्रास्ट आहे जेको लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में पेश कयो आहे। शाइराणी ॿोली, समूरो रिसालो शाइराणी ॿोली सां भरियो पियो आहे। सामी खामी पिरीअ ले कुसी थिया कबाब, सामी खामी ॿिटा लफ़्ज़ जीअं सवेर जेको आहे सो उन्हनि जो जेको, जेकी ॾिनाऊं सो सिर ॾेई सह जिंदड़ा, जेकी ॾिनाऊं सो सिर ॾेई सह जिंदड़ा, मचो छिनाऊं ईपण ॻंढियो सजणे, चुप कर चप मचोर पूर अखियूं ढक कन, चुप कर चप मचोर पूर अखियूं ढक कन, तजा मूरत मंझा मन तह मुशाहिदो माणीअ, उभर चंड पस पिरी तो ओॾा मूं ॾूर, सजण सुता विल में चोटा भरे कपूर, पेरे आऊं न पुॼणी बाबल जे मबूर, जंहिं ते चढ़ी असूर संझे सजण सेटियां। आवाज़ी जमालियात हिकिड़ो अलॻि जहान आहे, जंहिंमें लतीफ़ साईं थो चए, चङा चंड चेज सनीहा खे सजणे, मथां अङण उभरी पेरें जी पेज, चंड खे थो चए त तूं वञी महबूबनि जे पेरें पओ, झीणो ॻाल्हाएज पेरें विझी हथड़ा। चंड सां अहिड़ी गुफ़्तगू ऐं अहिड़ो जेको मांडराण जेको लतीफ़ साईं खेड़ियो आहे। रवैये जी जमालियात, रवैये जी जेका सूंह आहे, आऊं जे ॾींहं सनीहा से तूं चंड पलय बध, उन्हनि खे क़ाबू कजांइ, आऊं जेके सनीहा ॾियां थो उनखे क़ाबू कजांइ। चइज हाल हबीब खे नेई निवड़ाए कंध, पंहिंजो सिर झुकाए करे उहो ॾिजांइ, तो तेॾां ई पंध जेॾां आलम आसरो। ॿी हिकिड़ी ख़ूबसूरत निशानी जेका लतीफ़ साईं वटि आहे, लफ़्ज़ खे थोरो मटाए करे उन में हुस्न पैदा करे कीअं थो, जियारस संभार कोह करींदुमि गॾिजी, करींदुमि असां कंदुमि चवंदा आहियूं, पर जियारस में रे आहे ऐं करींदुमि में रे विझी करे लतीफ़ साईं ॿोली खे ब्यूटिफाई कयो आहे, ॿोली खे गहणो पारायो आहे, उनखे सींगार ॾिनो आहे, उनखे सींगारे छॾियो आहे। वेरो तार वजूद में पिरीअ जी पचार से सजण हुन धार जे हीअणे में हल थिया, सजण जो हीअं में हल थी वञणु, तहलील थी वञणु तमामु वॾो इस्तारो आहे।
सिक सिकाए सिक, सिक न आहे सुथरी, सिक सिकाए सिक, सिक खे बि सिकाए, सिक न आहे सुथरी, लिक लिकोटी लिक त खरनि ख़बर न थिए। या तजनी से ताम जो हिकिड़ो ख़ूबसूरत मिसाल, जाहड़ अंदर जी साहड़ ॾिनी साह खे, साहड़ छुड़े न साह जी, साहड़ साहड़ री, साहड़ मेड़ समी त साहड़ छुड़े साह जी। तजनी से हरफी सॼो रिसालो भरियो पियो आहे। हिकिड़ो को सिंगल बैत बि लतीफ़ साईं जे 45,000 बैतनि मां कोन थो मिले जंहिंमें तजनी से हरफी न हुजे। को हिकिड़ो नॉट इवन अ सिंगल बैत, को हिकिड़ो सिंगल अकेलो बैत बि असांखे नथो मिले जंहिंमें तजनी से हरफी न हुजे। थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटिए, थकिया थर थेल चढ़ चुकियाई चोटिए, हलंदे होत पुन्ह ॾे भव मिड़ियो ई भेल, उथी राव रेल वेठनि तां वारी वहे। अच्छा, हिकिड़ी ख़ूबसूरत जेको मिसाल आहे जेको विसरगी जमाल जो आहे, इन ते ख़ुदि PhD थी सघे थी। सवेर डॉक्टर साहब इन ते ॻाल्हाए वियो आहे ऐं सिर्फ़ु ॿ बैत बल्कि पढ़ी ऐं ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि। विसरगी जमाल जा असांजा सिंधी 10 अखर जेके आहिनि उहे विसरगी आहिनि, जिन में हिकिड़ो घे ऐं झे अहिड़ा आहिनि जिन में हे मिलाए करे विसरग ठाहियो वियो आहे। घंघरिया घण ॼाण, घंघरिया घण ॼाण, तमामु घणी ॼाण रखंदड़ आहिनि। मूढ़ी मत मुहाईं, वया गॾिजी वीर में पिया मुंहुं महिराण, अॻियां पोयां टाण वया वेचारनि विसरी। घे जो केॾो ख़ूबसूरत उचार आहे। कंधी उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कन, किनी सांगो साह जो के घोरियस कयो घिड़नि घे घे, साहड़ संधो तन घाघाए घिड़नि जे। अहिड़ो अहिड़ो ब्यूटीफुल लतीफ़ साईं जी जेका शाइरी जो जेको तमसील आहे, ऐं सम्झां थो विसरगी जमाल जो अहिड़ो मिसाल किथे बि कोन थो मिले। पायो बुक झुमंदियूं अचनि झोलियूं झुंझारनि जूं, झुमंदियूं अचनि झोलियूं झुंझारनि जूं, पायो बुक बुहार जा उन जूं वहूं वाका कनि, पिटीन पार कढनि ऋण गजी रायो थियो, थोरा में थोरा मूं ते मारवड़नि जा, थर में वारी थोरड़ी तंहिं घणेरा, भलायूं भेरा घणे घणी मुस्किल। महिरबानी।